वॾी ॻाल्हि आहे त उन खां पोइ इंसान खे अहसास बि कोन्हे असांजो अदालती निज़ाम एतिरो जेको आहे कमज़ोर आहे अंग्रेज़ जो निज़ाम आहे इस्लाम जो आहे ई कोन जीअं मां अर्ज़ु कया हुननि त हमरा जेके आहिनि शिकार कनि पिया शिकार करण खां कंहिं माण्हू हुनखे झलियो अथव असांजा हिते नंगा आहिनि असांजे ॻोठ जे आस पास इहे रस्ता न कयो वञी ॿिए हंधि वञी करे पंहिंजो कमु कयो उनखे झली न पिया वणनि उनजी वीडियो भरे जो हलाई त उन्हनि जे सरदार जेको आहे जेको उन्हनि जो मीज़बान हुयो उन जेको उनखे घुराए करे उनखे इस्त्रियुनि जा टार्चर बिजलियुनि जा टार्चर ॾेई करे रातो राति में उनखे मारे छॾी चवनि पिया उहो उनखे चवे पियो सरदार मुंहिंजी नियाणी आहे मुंहिंजा बच्चा मूंखां सां न सुम्हंदा आहिनि राति जो मूंखे छत मां घर वञी रहां सुबुह जो मां तोसां अची करे फ़ैसिलो कंदुमि लेकिन उन ज़ालिम जेको उनखे न छॾियो ऐं अॼु बि जेको आहे ज़ालिम सरियाम फिरंदो अचे थो खणी गिरफ़्तार आहे पर छा कंदो असांजो निज़ाम उनखे जीअं ॿ टे महीना गुज़री वेंदा तीअं जेको उनजे लाइ केस कमज़ोर थींदो ईंदो माल खाराईंदा या वरी मेड़ में कंदा उन वक़्त में ऐं अहिड़ो जॾहिं मैटर हुजे अहिड़ो मसइलो हुजे जिते क़ौमियत जो मसइलो बणिजे इन वक़्त में माण्हू खे माफ़ी न करणु घुरिजे ख़ानदान खे बल्कि अहिड़े क़ातिल खे पहिरियां सबूत साबित ते क़तल उन खां बाद में हिनखे सरियाम तालिबान वांगुरु फाई ते लटकाइजे पोइ ॾिसूं सुभाणे जेको आहे कीअं थो ग़रीब खे सरदार मारे सरदार कीअं थो हुनखे मारे ज़ाहिर आहे क़ुर जो निज़ाम आहे ई कोन पोइ हुन में मेड़ मिनतूं कंदा जेको ॾाढो आहे सो काबो आहे अॼु ग़रीब जी ग़रीब जो आवाज़ को ॿुधण जे लाइ तयारु न आहे जेकॾहिं के माण्हू ग़रीबनि जे आवाज़ जो नारो हणनि था चवनि था त असां ग़रीब जो आवाज़ बणिजूं था तव्हां ॾिसंदा जॾहिं हुननि जे वेझो थींदा त उहे बि पंहिंजे फितरत जे अंदरि फिरोन लॻा वेठा हूंदा पंहिंजे फितरत जे अंदरि केतिरा ई माण्हू जेके ग़रीबनि जो असुलु जेको आहे ग़रीब जो आवाज़ ईअं हुजे न जीअं सुनत सेखारियो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन सेखारियो जो ग़रीब जे उन पंहिंजे मालिक ताईं या पंहिंजे वॾे ते पहुचण जे लाइ कंहिं बि क़िस्म जी रुकावट न हुजे अॼु ॾिसो कंहिंमें कमु फासे त महीननि जा महीना हुननि जो टाइम ई कोन थो मिले चवंदा असां वटि टाइम कोन्हे असां मसरूफ़ आहियूं बाबा मसरूफ़ियत अलाह पाक जी नेमत आहे अज़ाब त न आहे जो कंहिंजे मुसीबत जे कंहिं आज़माइश जे वक़्त में कंहिं माण्हू खे कम बि न अचे सो बहरहाल जीअं चवंदा आहिनि त असां ज़ाहिर में नाले जा मुस्लमान आहियूं पर इस्लाम ते अमल जेको आहे असां में आहे